नाज़रीन, हिन वक्त सिंध बिलख़ुसूस ज़िले शिकारपुर में जेके बर्निंग इशूज़ आहिनि, मौजूदा मसाइल आहिनि, उन हवाले सां जेको ज़िले शिकारपुर मां चूंडियल वाहिद MNA मोहतरम शहरयार ख़ान मार खां सचाई न्यूज़ पारां ख़ुसूसी इंटरव्यू वरितो वियो। उन हवाले सां जॾहिं शहरयार ख़ान मार खां इहो सवाल कयो वियो त हिन वक़्तु मुल्क बिलख़ुसूस सिंध में जेको कैनालनि जो इशू हले थो पियो त बुनियादी तौर सिंध खे कैनालनि मां कहिड़ा तहफ़ुज़ात आहिनि, सिंध जो कहिड़ो मौक़िफ़ आहे, त उन हवाले सां शहरयार ख़ान मार जो चवणु हो। ॾिसो, मेन जेको असांजे मेजॉरिटी माण्हुनि खे त ख़बर ई न आहे, असांजो जेको चवणु आहे सिंध जो ऐं सिंधियुनि जो, त जेको इरसा जी वाटर अकॉर्ड 91 जे तहत पाणीअ जी हिकिड़ी शेयर डिस्ट्रीब्यूशन थियल आहे त हिन सूबे खे एतिरो एतिरो पाणी मिलंदो। हिन वक़्तु असांखे छा इवन पंजाब खे उन शेयर मुताबिक़ पाणी नथो मिले। त सभिनी खां जेको बेसिक पॉइंट आहे त जॾहिं पाणी अॻे ई शॉर्ट आहे, पाणी आहे ई न, त तव्हां इहे कैनाल्स छो था ठाहियो। पहिरियों पॉइंट इहो आहे। ॿियो पॉइंट इहो आहे त सतलज जो जेको चयो थो वञे त सतलज थी वई आहे ड्राई अप अरसे खां। जॾहिं फाइनल एग्रीमेंट्स थिया त असांजे 5 कैनालनि मां 5 वाहन मां वॾी मेन दरियाहनि मां 2 दरिया जेके आहे उहे इंडिया ॾे विया, 3 हेॾे आया। सतलज तॾहिं हलंदो आहे जॾहिं इंडिया जे कुझु एरियाज़ में कुझु पोर्शन्स में फ्लडिंग थींदी आहे, पाणी वधी वेंदो आहे, त पोइ सतलज हलंदो आहे ऐं उन में पाणी ईंदो आहे। हिन वक़्तु इन्हनि कैनाल्स में जेके सो कॉल्ड पेरेनियल कैनाल्स हॾाईंदियूं आहिनि, त जॾहिं पाणी वधीक हुजे या मींहं वधीक हुजनि त पोइ उहे यूज़ थींदियूं आहिनि। पर जेका चश्मा झेलम लिंक कैनाल आहे उहा पंजाब इररिस्पेक्टिव के पाणी वधीक आहे नाहे, कई दफ़ा उहो प्रूफ्स मिलिया आहिनि त उहा पंजाब वारा यूज़ कंदा रहंदा आहिनि। त मक़सदु उनजो बि इहो ई हुयो त जॾहिं रेन्स हूंदा या फ्लड्स हूंदा या पाणी वधीक हूंदो, मिक़दार में हूंदो, तॾहिं उहे यूज़ थींदियूं, पर उन जे बरक्स यूज़ करनि था। जॾहिं शहरयार ख़ान मार खां इहो सवाल कयो वियो त अगरि मुल्क में किथे बि को नओं कैनाल ठाहिण जी ज़रूरत पेश अचे थी त उनजो को कानून त हूंदो न, त उन हवाले सां शहरयार ख़ान मार जो चवणु हो त ॾिसो, कानून वे इहो ई आहे न, जेको इरसा ठहियलु आहे उन में हर सूबे जी रिप्रेज़ेंटेशन आहे। उहे जॾहिं अप्रूवल ॾींदा आहिनि अहिड़ी कंहिं ॻाल्हि जो, उन खां पोइ वञी उहा शइ थींदी आहे। उन जे अलावा जेको काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट आहे, CCI आहे, उहा जो बि मक़सदु इहो ई आहे त जेके प्रोविंशियल अहिड़े क़िस्मनि जा इशूज़ हुजनि त इहे 2 फॉरम्स ऑलरेडी आहिनि जिन जे अप्रूवल जे बिना अहिड़ो को कमु थी नथो सघे। जॾहिं इहो पुछियो वियो त अगरि कोई कानून मौजूदु आहे त छा जेकी मौजूदु पंजाब में नवां कैनाल ठाहिया वञनि था उन हवाले सां उन कानून जी पोइवारी कई वई आहे या न, त उन हवाले सां MNA शहरयार ख़ान मार जो चवणु हो। ॾिसो, असांखे जेतिरी ख़बर आहे त सिंध जे मेंबर जी या सिंध जे पासे ॾोह में हुन में अप्रूवल न आहे। कल्ह मां जेको ॿुधी मां बि असां पंहिंजे प्रेसिडेंट सिंध जे निसार खोड़े साहिब जी मां ॻाल्हि ॿुधी त उन में को जाली लेटर जमा करायो वियो आहे जंहिंमें कंहिं सिंध जे रिप्रेज़ेंटेटिव जो सिग्नेचर न आहे, पर कूड़ी साइन कराए उहो जमा करायो वियो आहे। त इहे ॻाल्हियूं असां बि तव्हां वांगुरु ॿुधियूं आहिनि, असांजे साम्हूं न आहियूं अञा ताईं। जॾहिं शहरयार ख़ान मार खां इहो सवाल कयो वियो त छा का मौजूदा गवर्नमेंट बि एहतजाज करे सघे थी, जीअं अवां पीपल्स पार्टी वारा कयो था, त आख़िर उहा कंहिंजे ख़िलाफ़ एहतजाज पई करे, उन हवाले सां शहरयार ख़ान मार जो चवणु हो। बिल्कुलु करे थी सघे। ॾिसो, 2-3 ॻाल्हियूं, हा, मां उहो ई तव्हांखे ॿुधायां। ॾिसो, 2-3 ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके पसे पर्दा हूंदियूं आहिनि, कुझु शयूं साम्हूं न हूंदियूं आहिनि। हिकिड़ो इदारो ठाहियो वियो आहे SIFC, स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन कॉर्पोरेशन। उन्हनि जो मक़सदु आहे, उहो ठाहियो वियो आहे आर्मीअ जे अंडर। उनखे सुपरवाइज़ पाण चीफ ऑफ आर्मी स्टाफ थो करे ऐं हिकिड़ो लेफ्टिनेंट जनरल रखियो वियो आहे जेको उनखे लुक आफ्टर थो करे। त ऐं जेको ग्रीन चोलिस्तान या ग्रीन पाकिस्तान प्रोजेक्ट आहे उहो बि इन इदारे जे अंडर ई थो हले। त मूंखे जेका फीलिंग थी अचे त शायदि डेमोक्रेटिक गवर्नमेंट या असांजे इलेक्टेड गवर्नमेंट खां कंहिं पुछो ई कान्हे ऐं इन प्रोजेक्ट ते कमु शुरू थी वियो आहे। त इन फीलिंग खे ॾिसंदे मां थो चवां तॾहिं गवर्नमेंट एहतजाज थियूं करनि। ऐं असांजी बि इहा ई डिमांड आहे, असांजी पंहिंजी पार्टीअ खां बि ऐं असांजे इतिहादनि खां बि, त इन मैटर खे पार्लियामेंट में खणी अची उते उन ते ॻाल्हाए ऐं उन ते फ़ैसिलो वरितो वञे। ईअं सम्झजे त जेको पीपल्स पार्टी जो मौजूदु जेको एहतजाज आहे उहो अगेंस्ट एस्टेब्लिशमेंट आहे।
मां नथो सम्झां अगेन स्टैब्लिशमेंट आहे। ॾिसो एंड ऑफ द डे साइन त गवर्नमेंट जी थींदी, एस्टेब्लिशमेंट जी त किथे को सिग्नेचर न हूंदो, त स्टेप इन ते गवर्नमेंट खे वठिणो आहे, गवर्नमेंट कन्विंस कंदी। गवर्नमेंट हूंदी आहे तव्हांजी प्राइम मिनिस्टर ऐं कैबिनेट, बेसिकली उहा हूंदी आहे तव्हांजी गवर्नमेंट, तॾहिं इहो मैसेज कैबिनेट में ईंदो, कॾहिं पार्लियामेंट में ईंदो। तव्हांजी जॉइंट अंडरस्टैंडिंग हूंदी तमामु पार्टियुनि जी, त पार्लियामेंट में ईंदो न। ॾिसो हिकिड़ी पार्टी चए जंहिंजो अराउंड 70 मेंबर आहिनि, जंहिं पार्टीअ जा 100 मेंबर्स आहिनि, उहा चए त न असां न खणंदासीं या न अचणु ॾींदासीं, त उहो थींदो कोन कमु। शहरयार खान मार खां जॾहिं इहो सुवालु कयो वियो त MPA हुजे या MNA, बुनियादी तौर ते उहे अवाम जा मुंतख़ब नुमाइंदा हूंदा आहिनि ऐं अवाम जा ई रिप्रेज़ेंटेटिव ऐं नुमाइंदा हूंदा आहिनि। हिन वक़्तु बदअमनीअ सबबि पूरे ज़िले जो अवाम रड़े थो पियो। बदअमनीअ सबबि डिप्रेशन जो मरीज़ थी वियो आहे ज़िले जो अवाम, आम माण्हू ख़ासि करे। घरनि में आम माण्हू महफ़ूज़ न आहे, रोड रस्ता ज़िले जा महफ़ूज़ न आहिनि, पर अवां समेत ज़िले जा समूरा चूंडियल नुमाइंदा अमन अमान जे बहाली जा ज़िम्मेवार मौजूदा SSP, DIG ऐं लाॻापियल अख़्तियारनि जी तारीफ़ कंदे थकिजो नथा त आया अवां अवाम जा नुमाइंदा आहियो या पुलिस जा तर्जुमान या पुलिस जा नुमाइंदा आहियो। त उन हवाले सां शहरयार खान मार जो चवणो। मां बिल्कुलु अवाम जो नुमाइंदो आहियां। मां तारीफ़ इन करे थो कयां त ॾिसो तव्हां बि इन इलाइक़े खां वाक़िफ़ हो, मां बि इन इलाइक़े खां वाक़िफ़ आहियां। तव्हां पुराणो रिकॉर्ड कढो, जेको तसलसल तोड़ियो वियो जॾहिं हिते DIG प्रेज़ेंट DIG जेको आहे नासिर आफ्ताब, इहो जॾहिं SSP शिकारपुर पोस्ट थियो त कीअं लॉ एंड ऑर्डर कंट्रोल थियो। तव्हां बि मूंखे इन में हा न में ॿुधायो त लॉ एंड ऑर्डर थियो ज़िले जो कंट्रोल। उनखां पोइ जेको तसलसल तोड़ियो वियो, हिक खां हिकु ॻोल्हे ॾाढा इनएफिशेंट। हाणे कामरान नवाज़ पंजोता को ऑफिसर हुयो, उनखे शिकारपुर ज़िले लाइ उहो को डिज़र्विंग केस हुयो। ईअं ई हिकिड़ो SP उमर तुफ़ैल हिते रखियो वियो, उहो को डिज़र्विंग केस हुयो हिन ज़िले लाइ या हिन सूबे लाइ। उन्हनि माण्हुनि सिर्फ़ु हिते वेही करप्शन कई, पैसा ठाहिया, स्मगलिंग जे हुन मां ठाहियो। त अहिड़े क़िस्म जा जॾहिं ऑफिसर्स रखिया विया त तसलसल टुटी वियो ऐं हिते बदअमनी ॾाढी वधी वई। उन बदअमनीअ जो नतीजो इहो निकितो त क्रिमिनल असांजो एॾो मज़बूत ऐं स्ट्रॉन्ग थी वियो जो उहो पुलिस ते हिन वक़्तु हावी आहे। कराची स्टाइल टारगेटेड किलिंग्स थियूं थियनि हिते। को पुलिस वारो को माण्हू कंहिं चोर ते कुझु हथु थो खणे त ॿिए ॾींहुं उन पुलिस वारे ते उनजे घर जे भातियुनि ते हमला था थियनि, उन्हनि खे मारियो थो वञे। अहिड़ो सिलसिलो ठही वियो हिते। जी अवाम जे तकलीफ़ुनि जे बावजूद बि जॾहिं तव्हां पुलिस जी तारीफ़ कयो था उन वक़्तु तव्हांजी छा फीलिंग हुई? ॾिसो मां ॾिसो अवाम जेके असांखे ॿुधाइणो बि आहे, सम्झाइणो बि आहे, कारकर्दगी कढबी आहे न, पेपर्स ॿुधाईंदा न। हाणे SSP शाहज़ेब चाचड़ जी तव्हां परफॉर्मेंस कढो ऐं पोयनि 3 SSPs जी बि परफॉर्मेंस कढो। उनखां पोइ तव्हां ॾिसो त सिंध में ॿियो केरु ऑफिसर तयारु आहे हिन वक़्तु, या को आहे अहिड़ो ऑफिसर। जॾहिं बि असां IG साहिब सां मिलिया आहियूं या होम मिनिस्टर सां, हू था चवनि को सिंध में शिकारपुर में अचण लाइ तयारु न आहे। हाणे इहे एडमिनिस्ट्रेटिव इशूज़ एज़ ए MNA मां नथो हल करे सघां, या प्रोविंशियल गवर्नमेंट कंदी, होम मिनिस्टर कंदो, IG साहिबु कंदो। हाणे जॾहिं उहो इहो मौक़िफ़ करे बीह था रहनि त मां छा कयां? मां अची हिते गॾु एहतिजाज कयां जेको हल न आहे हिन मसइले जो? मुंहिंजे हिसाब में SSP शाहज़ेब चाचड़ बाक़ाइदा कमु कंदो रहियो आहे। हा, जेके इशूज़ आहिनि तव्हां इशूज़ सम्झो न, जेके प्रोविंशियल गवर्नमेंट खे हल करणा आहिनि। हिन वक़्तु शिकारपुर ज़िले जी पुलिस जी स्ट्रेंथ आहे 4000+। किथे आहिनि 4000 सिपाही? इन में SSP छा करे? त मां इहो ई थो चवां न त इन में SSP ऐं लोकल पुलिस खे असां कीअं ॾुआरी। घणा पुलिस वारा तव्हांजा शहीद थिया आहिनि, 7-8 त हाणे तव्हांजा पोयनि 6-8 महीननि में चोरनि ऐं धाड़ेलनि टारगेट करे मारिया आहिनि। उन पुलिस जी बि तारीफ़ न कयूं? उन्हनि वीचारनि केतिरनि जा घर भाती मारिया विया आहिनि। हाणे मर जो तो जहिड़ो थो हले, मारे वीचारनि पुलिस वारनि ऐं उन्हनि जे भातियुनि खे था वञनि। छो? चएसि फलाणो मारे विया, फलाणो मारे विया। हाणे ॾिसो इहे इनएफिशिएंसीज़ बि आहिनि एट लार्जर लेवल। असांखे सभिनी खां पहिरियों स्ट्रेंथ पूरी करणु घुरिजे। शिकारपुर जा अञा बि 5-7 थाणा आहिनि जिन ते मोबाइल कान्हे। इन में SSP छा कंदो मोबाइल खे? जॾहिं शहरयार खान मार सां इहो सवाल कयो वियो त बींग चूंडियल नुमाइंदो अवां जी अवाम जे अंदरि उहा मौजूदगी नज़र नथी अचे जेका हुजणु घुरिजे, उन हवाले सां
शहरयार ख़ान मार जो चवणु हो। न उहो शायदि तव्हांखे थींदी हुजे, मुंहिंजे वोटर्स ऐं मां जिन खे रिप्रेज़ेंट कयां थो उन्हनि खे अहिड़ी का कमी महसूसु नथी थिए। मीडिया खे थींदी हुजे त ॿी ॻाल्हि आहे। जॾहिं शहरयार ख़ान मार खां इहो सुवाल कयो वियो त हिन वक़्तु पूरो ज़िलो ॼण त हिकु तक आहे, एॾो वॾो तक हुजण सबबि अव्हांखे कहिड़ियूं चैलेंजूं दरपेश आहिनि, त उन हवाले सां शहरयार ख़ान मार जो चवणु हो। ॾिसो, पॉपुलेशन वधण जे करे माण्हुनि ताणी सभिनी ताणी पुॼणु, सभिनी सां डायरेक्ट राब्ते में हणणु कुझु ॾुखियो थिए थो, पर उन जे बावजूदि कोशिशि हूंदी आहे। टेक्नोलॉजीअ जो दौरु आहे, मोबाइल फ़ोन्स आहिनि, टीम्स ठाहियूं आहिनि। असांखे जेको वॾे में वॾो फ़र्क़ु पियो त शिकारपुर तालको जेको शहरी आबादी आहे, ऐं शहरी आबादीअ जो वरी थोरो तरीक़ेकार मुख़्तलिफ़ हूंदो आहे ॿाहिरालीअ जी आबादीअ खां। उहो हिकिड़ो नओं इलाइक़ो असांखे मिलियो आहे, जेका अराउंड 4 लख जे वेझो पॉपुलेशन आहे, 3.5-4 लख जेका असांजे तक में ऐड थी आहे। त उन्हनि माण्हुनि लाइ असां टीम्स विहारियूं आहिनि, माण्हू आहिनि जेके राब्ते में हूंदा आहिनि, असां बि सभु राब्ते में आहियूं उन्हनि सां। सुभाणे तकबंदियुनि जे हवाले सां अगरि काई सजेशन्स वरितियूं वञनि थियूं त अव्हां छा सजेशन ॾींदव त इहे तक बहाल कया वञनि या उनखे कुझु हटायो? हाल फ़िलहाल त ॾिसो, हे 10 सालनि लाइ तक ठहिया आहिनि, इन खां पहिरियों इन्हनि ते ॻाल्हाइण बि बेकार आहे। हर माण्हू चाहींदो आहे त मुंहिंजी मर्ज़ीअ जो तक ठहे, हर सियासतदान जी ख़्वाहिश हूंदी आहे। ज़रूरु जॾहिं वक़्तु आयो त उनखे ॾिसंदासीं। शहरयार ख़ान मार खां जॾहिं इहो सवाल कयो वियो त पुलिस भर्थियुनि दौरान मेरठ जी सख़्तु लताड़ जा इतला आहिनि, उन हवाले सां नौजवान सरापा एहतजाज बणियल आहे, उन हवाले सां अव्हांजो छा मौक़िफ़ आहे? त उन हवाले सां MNA शहरयार ख़ान मार जो चवणु हो। ॾिसो, मां जेतिरो चेक कयो आहे, पासिंग मार्क्स 40 हुया, जिन जा रिटन टेस्ट में 40 हुया। मां वटि हिन महिल ताणी को 60 खां घटि वारो मुंहिंजी नज़र खां न गुज़रियो आहे, डिस्पाइट जिन माण्हुनि जूं सिफ़ारिशां बि हुयूं। पर उन सां गॾु गॾु कुझु असांखे अहिड़ा माण्हू ज़रूरु मिलिया आहिनि जिन जा 70+ स्कोर हो, 80+ स्कोर हो, उहे रहिजी विया। ऐं 3 केसिस आया आहिनि जेके माण्हुनि जा 40 जे हेॾो होॾो मार्क्स आहिनि ऐं उहे सिलेक्ट थी विया। हाणे मां IG साहिब सां बि ॻाल्हायो, होम मिनिस्टर सां बि ॻाल्हायो, उन्हनि चयो साईं अहिड़ा जेके बि केसिस आहिनि उहे असां वेरीफाई कंदासीं। थी थो सघे इहे माण्हू ॿी कंहिं शइ में रहिजी विया हुजनि। तव्हांजो फिज़िकल टेस्ट जो अलॻि हो, सिंधी एसे ऐं उर्दू एसे जो ऐं इंग्लिश में लिखण जो 10 मार्क्स उन एसे जा हुया, 30 मार्क्स वाइवा जा हुया, त मथां ॿी कंहिं शइ में रहिजी विया आहिनि। त अहिड़ा जेके बि केसिस आहिनि, असां त पंहिंजे तक में पंहिंजी कॉन्स्टिट्यूंसीअ में उन्हनि माण्हुनि सभिनी खे चयो आहे त असां वटि लिखारायो, असां IG साहिब ॾे पास ऑन कंदासीं ऐं उन्हनि जी वेरिफिकेशन थींदी बाक़ाइदा।